मुझो नालो साहिल आहे। मां गुलाम अख्तर जोए जो पुटु आहियां। ये मुंहिंजी घरवारी आहे फरीन। असां पंहिंजी राज़ ख़ुशी सां शादी कई आहे 3 अप्रैल ते मलिक हाई कोर्ट में। किथे जे रहवासी है? रतो देरो जा। मुंहिंजो नालो फरीन आहे। मुंहिंजी उमिरि 19 साल आहे। मां बालिक आहियां। असां पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे। मुंहिंजा अबू वारा हर भर असांखे परेशान था कनि, धमकियूं था ॾियनि। जेके असांजे ॻोठ जा वॾेरा आहिनि उहे बि असांखे माना ज़ोर था रखनि मुंहिंजे साहुरनि ते त असांखे छोकिरी पेश कई वञे। ऐं मुंहिंजे अबू वारा इलाही असांखे टॉर्चर था कनि। मुंहिंजे घर वारनि खे, मुंहिंजे सहुरे खे ऐं मुंहिंजे हस्बैंड जे चाचनि खे, मुंहिंजे ॾेरनि खे, सभिनीनि खे इलाही तंग था कनि ऐं असांखे धमकियूं था ॾियनि। किथे का आहियो? वॾे जो नालो छा आहे? असांखे धमकियूं था ॾियनि मारण जूं। मुंहिंजो अबू गुलाम अली, मुंहिंजो मामो मुज़फ़र, मुंहिंजो मारो कामरान ऐं नवीद। असांखे सुभाणे कुझु बि थियो मुंहिंजे साहुरनि खे या मूंखे हुन जा उहे ज़िम्मेवार आहिनि। मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां शादी कई आहे। मां हिन सां ख़ुशि आहियां।